एंग्रो थरकोल वारे कारोबार में निकरण जो फैसलो करे वरतो आहे। एंग्रो जी लिमिटेड पंहिंजा शेयर्स लिबर्टी पावर कंपनी के विक्रो कंदी। बिन्ही कंपनी विच में कारोबारी डील लाइ ॻाल्हियूं शुरू थी वयूं आहिनि। सिक्योरिटी एक्सचेंज के पिण अहिड़ी ॼाण ॾिनी वई आहे जॾहिं त सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी में सिंध सरकार जी मालिकी ते फ़र्क न पवंदो। थरकोल जे सीनियर मैनेजमेंट लिबर्टी पावर हवाले थी वेंदी। समूरे मामले के उकलाइण में 6 खां 8 महीना लगंदा। ज़रियन जो ये चवणु आहे। अहम ख़बर खां मां आगाह कयूं पिया। एंग्रो थरकोल वारे कारोबार मां निकरण जो फैसलो करे वरतो आहे। एंग्रो एनर्जी लिमिटेड पंहिंजा शेयर्स लिबर्टी पावर कंपनी के विक्रो कंदी। बिन्ही कंपनियुनि विच में कारोबारी डील लाइ ॻाल्हियूं शुरू थी वयूं आहिनि। सिक्योरिटी एक्सचेंज के पिण अहिड़ी ॼाण ॾिनी वई आहे। अहम ख़बर खां मां आगाह करे रहिया आहियूं। एंग्रो थरकोल वारे कारोबार मां निकरण जो फैसलो करे वरतो आहे। एंग्रो एनर्जी लिमिटेड पंहिंजा शेयर्स लिबर्टी पावर कंपनी के विक्रो कंदी। ॿिन्हिनि कंपनियुनि विच में कारोबारी डील लाइ ॻाल्हियूं शुरू थी वयूं आहिनि। सिक्योरिटी एक्सचेंज के पिण अहिड़ी ॼाण ॾिनी वई आहे। सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी में सिंध सरकार जी मालिकी ते फ़र्क़ न पवंदो। थरकोल जी सीनियर मैनेजमेंट लिबर्टी पावर हवाले थी वेंदी। समूरे मामले खे उकलाइण में 6 खां 8 महीना लगंदा। ज़रियन जो इहो चवणु आहे। एंग्रो थरकोल वारे कारोबार मां निकरण जो फैसलो करे वरतो आहे। अहम ख़बर खां मां आगाह कयूं पिया। एंग्रो एनर्जी लिमिटेड पंहिंजा शेयर्स लिबर्टी पावर कंपनी के विक्रो कंदी। जॾहिं त ॿिन्ही कंपनियुनि विच में कारोबारी डील लाइ ॻाल्हियूं शुरू थी चुकियूं आहिनि। सिक्योरिटी एक्सचेंज के पिण अहिड़ी ॼाण ॾिनी वई आहे। सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी में सिंध सरकार जी मालिकी ते फ़र्क़ न पवंदो। जॾहिं त थरकोल जे सीनियर मैनेजमेंट लिबर्टी पावर हवाले थी वेंदी। समूरे मामले खे उकलाइण में 6 खां 8 महीना लगंदा। ज़रियन जो इहो चवणु आहे। अहम ख़बर नासी नवां खे ॾियूं पिया। एंग्रो थरकोल वारे कारोबार मां निकरण जो फैसलो करे वरतो आहे। एंग्रो एनर्जी लिमिटेड पंहिंजा शेयर्स लिबर्टी पावर कंपनी के विक्रो कंदी। ॿिन्ही कंपनियुनि विच में कारोबारी डील लाइ ॻाल्हियूं शुरू थी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इन ही हवाले से ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे। सीनियर सहाफ़ी मोहसिन बबर साहब असां सां लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। सर कीअं था ॾिसो अवां इन फैसले खे? एंग्रो थरकोल कारोबार मां निकरण जो फैसलो करे वरतो आहे। कीअं ॾिसी रहिया आहियो इन फैसले खे? थरकोल जो मामलो काफ़ी वक़्त खां हलियो पिए ऐं हिननि जूं ॻाल्हियूं थरकोल में जेको एंग्रो जा शेयर्स आहिनि एंग्रो कोल माइनिंग कंपनी में पावर में ऐं उन खां पोइ थर कादरपुर जो हुननि जो प्लांट आहे उते उन्हनि जूं ॻाल्हियूं काफ़ी वक़्त खां हली रहियूं मुख़्तलिफ़ कंपनियुनि सां त हू हुननि जा शेयर एक्वायर कंदा ऐं पोइ उन्हनि खे ख़रीद पर उहो हाणे वञी कामयाबी थी आहे हिननि खे। ऐं हिकिड़ो लिबर्टी ग्रुप हिकिड़ो ग्रुप आहे बिज़नेस ग्रुप आहे उन हिननि सां ॻाल्हियूं काफ़ी हद ताईं कामयाबु थी वियूं आहिनि ऐं उन्हनि खे हाणे आख़िरी शिकल ॾियण लाइ इन सॼे मामले खे फाइनलाइज़ कंदा। ॻाल्हियुनि जो सिलसिलो हुन में शुरू थी वियो आहे ऐं पोइ वञी हाणे बाक़ी जेके डिटेल्स आहिनि त कीअं घणा शेयर थींदा कीअं ट्रांसफर थींदो मैनेजमेंट कीअं थींदी सीनियर मैनेजमेंट असांजी हूंदी तव्हांजी हूंदी सॼो पोइ हुनजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हिकिड़ो अॻिते हलंदो ऐं उन खां पोइ लिबर्टी पावर जेको आहे लॻे थो 6 खां 8 महीननि में थरकोल खे सॼे थरकोल वारो जेको ब्लॉक 2 आहे जो कमु आहे 2 उनखे टेक ओवर कंदा ऐं उन खां पोइ थर कादरपुर खे बि टेक ओवर कंदा ऐं पोइ हिते एंग्रो जेको थर में 2016 खां वठी कमु कयो पिए उहो हुननि जो एंग्रो जो जेके स्टेक्स आहिनि उहे हितां ख़तमु थी वेंदा। इहो सिलसिलो आहे। सिंध गवर्नमेंट सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी में 54.7% जी मालिक आहे। उहो एज इट इज़ हुननि जा शेयर रहंदा उनमें कोई फ़र्क़ु कोन पवंदो पर मैनेजमेंट जेका आहे इन्हनि ॿिन्ही कंपनी जेके थर में आहिनि ऐं कादरपुर घोटकी में जेके हिननि जी प्लांट आहिनि उन्हनि जी मैनेजमेंट सीनियर मैनेजमेंट ख़ासि तौर ते उहा तब्दील थींदी। ठीक है, अवां जी वॾी महिरबानी मोहसिन साहब आवाज़ न्यूज़ के टाइम ॾियणु।